लाखा रोड भरसा ॻोठ रखियो ख़ासकली में 4 महीना अॻु अगवा थियल मुजाहिद ख़ासकली जो वालिद मोहम्मद सिद्दीक़ ख़ासकली फोत थी वियो। कोन मोटा नहीं दिल पर पुटू वो हम जा चार टिंडा बाहर मुका चिने चन्यो। ॻोठाणनि ने एहतिजाज कंदे ॿुधायो सन नौजवान मुजाहिद ख़ासकली रोज़गार बहाने वियो ऐं 4 महीननि खां संदसि को बि पतो नाहे खेसि अगवा कयो वियो आहे। हुननि चयो त पुलिस बि संदनि सॾु वरनाइण लाइ तयारु नाहे। पुलिस एहलकार कार्रवाई करण लाइ रक़म तलबे रहिया आहिनि। हुननि चयो त पुट जे अगवा बाद संदसि वालिद सिद्दीक़ अक्सर परेशान रहंदो हो ऐं नेठि बीमार थियो ऐं फोत थी वियो। 4 महीना तक़रीबन गुज़री विया। अॼु ॾींहं ताईं पीउ तड़पंदो रहियो यको। हिन हिकिड़ो नंढड़ो पुटु बीमार आहे, सीरियस आहे, पाण बीमार हो ऐं उन खां पोइ हुन हिकिड़ो पुटु अगवा आहे। माना सॼो हिकिड़ो घर ई वेरान लॻो पिया। पुलिस ऐं कानून वारा जेका इदारा आहिनि हिन महिल ताईं चवनि था बाबा पैसा खणी अचो, फलाणी जॻह ते हलूं था, छापो हणंदासीं, हीअं कंदासीं। हाणे हीअ ग़रीब माण्हू जंहिंजो पुटु मज़दूरी लाइ वेंदड़ हुजे उन जे घर में छा हालत हूंदी। हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे वियो पुट जे सदमे में। असां पंहिंजो काफ़ी वस कयोसीं, वॾेरनि में, अमीरनि में, ग़रीबनि में, हुकूमत में, जिथे किथे असां रोई रड़ी असांजी का बि अदालत हक़ न थियो। जंहिंमें हिन महिल हीअ नोते आहे इन हुअण जे बावजूदि बक़ाया महिरबानी जो अॼु बि असांखे छोकिरो मिले। हुननि मुतालबो कयो असां नौजवान खे बाज़ियाब कराए जवाबदार खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदो। विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।